पाण में पातो लियो हेकर न तो, पाण में पातो लियो हेकर न तो फकत आकाश दे ही पे दिठो। कल चंड बराबर पूरो पे लगो किए चवा जो आहे अण पूरो नसो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी लतीफ भाई बोली जी तो हिन वक्त मौजूद है रतो बस स्टैंड ते, जिते दुकानदार सराप एहतजाज बणजी विया आहिनि। म्यूनिसिपल कमेटी एंटी इंक्रोचमेंट जे इंतजामिया खिलाफ काफ़ी ॾियारनि खां मुसलसल टारगेटेड हिकिड़ो ई जी जलबानी कुछ दुकानदार दोस्त आहिनि, उन्हनि खे कयो पियो अचो त हिन सिलसिले में उनसां ॻाल्हि ॿोल था कयो। जीअं त जी छा मसइलो थियो आहे? अदा मसलो सॼे शहर के साम्हूं आहे। मसइले ॿुधाइण जी काई बि माना मां सम्झां थो त गुंजाइश न आहे। हर माण्हू हर शहरी अखियुनि सां ॾिठो आहे। अॼु हे तव्हां ॾिसो था त बार बार इंक्रोचमेंट जे नाले ते जेका असांखे माना हिरासा कई पियो वञे, तकलीफ़ूं ॾिनी पियूं वञनि, असां ॾाढा तंग थी विया आहियूं। हे असांजा मासूम पोटला आहिनि, हे मुंहिंजो पुटु आहे। आख़िर एतिरे क़दुरु जो बसि माना तमामु घणा तंग थी विया आहियूं। असां चऊं था त ख़ुदा जे वास्ते असांखे इज़त सां रहण ॾियो, इज़त जी रोज़ी करण जो। हा, जेकर असांजे तरफ़ां कंहिं बि शहरी खे, कंहिं बि इंतिज़ामिया ऑफिसर खे, अमलदार खे तकलीफ़ आहे, असांखे ॿुधायो वञे, असांखे ॿुधायो वञे। जेकर वाकई मां कंहिंजी दिलादारी कई आहे त मां हिते बीठल ई सभिनी दोस्तनि खे चवंदुमि त भाउ हलो त हुनखे परचाए अचो, हलो त हुनखे बख़्शराए अचो। जेकर असांजी तरफ़ां हुन कंहिंखे तकलीफ़ आई न आहे त असांखे ॾाढी तकलीफ़ आहे, असांखे ॾाढो ॾुखियो। पर ही मुसलसल तव्हांजे ख़िलाफ़ ही कार्रवाइयूं जारी आहिनि। हालांकि शहर जे हाणे भिटियुनि में गलियुनि में हलूं त ॾिसो त हिकिड़ो जनाज़े खणण जी बि जॻह न बचाई वई आहे। बाद धिका हणी कब्ज़ा कया, उते काई कार्रवाई नथा कनि, उहो एजी जलबाणी छो? अदा असां पूरे त आहियूं मुंहिंजा भाउ, असां ॿाहूं ॿधे कमु हलाइण वारा आहियूं मुंहिंजा भाउ। असां हमेशह इहो ई चाहींदा आहियूं त असांजे तरफ़ां कंहिंखे तकलीफ़ न अचे। माना चङाई वारे खे पोइ इहा सज़ा इहा ई हूंदी आहे मुंहिंजा भाउ। छो त असां वटि वन आहे कान, असां वटि 10 फेरी आहे। जेको बि असां सां तकड़ कंदो आहे असां 10 फेरी कढे वठंदा आहियूं। उन खां पोइ जेकर अहसास कंहिंखे ईमान ईंदो आहे, असांजे हाल ते रहम कंदो आहे। अच्छा, त तव्हां जो एहतजाज बि कयो म्यूनिसिपल कमेटीअ जे आॾो, उतां खां ख़बर पई असांखे तव्हां तशदुद कयो वियो हुयो? बिल्कुलु अदा, मुंहिंजे पुट हुनखे DC साहिब जी दरख़्वास्त जी कापी ॾेखारी, असां DC साहिब वटि विया आहियूं। सो हाणे AC साहिब खे हुकुम थियो आहे, उहो ईंदा। असां वरी इन करे पाल हयासीं त जे AC साहिब अचे कुझु ॾिसे त सही न, त जीअं DC साहिब खे ॿुधाए सघे त साईं हिन जा पाल जेके आहिनि उहे सही लॻल आहिनि या ग़लति लॻल आहिनि। छो त 25-30 फुट हाइट ते मथे हुया। असां उहे हणी छॾियासीं। असांजे पुट चयुनि त साईं हे असां दरख़्वास्त ॾिनी आहे, सो AC साहिब ईंदो, पोइ DC साहिब खे रिपोर्ट ॾींदो, जीअं ऑफिसर हुकुम कंदा असां उनखे फॉलो कंदासीं। इहा ई ॻाल्हि हुन ते हुननि खे चंबाई विड़ियो, ईअं माना जीअं को गली जो गुंडो हूंदो आहे। मूंखे धिका आया, मां पंहिंजे छोकिरनि खे हे चवनि पिया त भाउ असांखे मोबाइल मोटाए ॾियो, मोबाइल मोटाए ॾियो। मां अलम ते वियुमि त मथां हिन जा के वॾा वेठा हुजनि, उते साईं अली रज़ा शाह वेठो। मां हुनखे चयोमांसि चयो साईं अचो तव्हां ॾिसो साईं जन आया, छा बसि निकिरी आया। मां चयो साईं मोबाइल आहे हिननि वटि, सो हुन में ख़बर त मोबाइल में अॼु हर शइ हूंदो आहे घर जो पंहिंजो बचण जो। हे हुननि खे चवनि पिया त मोबाइल जो हो पियो चए, मां मोबाइल कोन ॾींदुमि। आख़िर मां हिननि खे छिकियुमि, हुन विच में मूंखे चक्कर अची वियो अदा। न पर ही अदालत कहिड़ो कानून आहे, ही कहिड़ो आइन तो इजाज़त ॾे सुरीअ जो थोरो जो हिन खे मोबाइलियूं खसण तशदुद करण, हिन खे इजाज़त केरु थो ॾे? साईं उन्हनि मूंखे अॼु डायरेक्टली चयो या शहर में तूं रहंदे या शहर में मां रहंदुसि। मां ॿाहूं ॿधे चयुमि साईं असां ग़रीब आहियूं, जेकर तव्हां रहो पोइ असां वञूं था हलिया, बाक़ी जेकर तव्हां असां सां अहिड़ियूं नाइंसाफ़ियूं छो था कयो। मां DC साहिब खे अपील ॾेई आयो आहियां, हे तव्हां कागज़ ॾिसो, हे मुंहिंजी दरख़्वास्त आहे। जेको DC साहिब हुकुम कंदो असां कारोबारी आहियूं, असां उन ते अमल कंदासीं। उन ते साईं इरफान शाह खे कावड़ लॻी त ॾिसां थो तुंहिंजे DC खे, उहो पनो बि फाड़े छॾियईं। मुंहिंजे भाउ वटि आईफोन मोबाइल हुई सर, जी सर, पंहिंजो मुंहिंजे भाउ वटि मोबाइल हुई 15 Pro Max, उहा खसियईं। असां बार बार चयासीं साईं तव्हांखे मोबाइल खसण जो कहिड़ो हक़ आहे, तव्हां छो था मोबाइलियूं खसो। शहर वासियुनि खे डंडा आया आहिनि। असां आला अमलदारनि खे गुज़ारिश था कयूं, मुंहिंजा नंढड़ा बचा आहिनि, मां पढ़ाईंदो आहियां, महिरबानी कयो असांखे रोज़ी करण जो, मां पंहिंजा बचा पढ़ाए सघां। हे जेकर न पढ़ंदा त चोर थींदा, धाड़ेल थींदा। पर हाणे तव्हां सां त ज़ुल्म अलॻि थियो आहे जी। मां मूंखे जेका रिपोर्ट मिली आहे ज़रियनि खां त आम हिकिड़ो माण्हू बि जेकॾहिं वीडियो रिकॉर्ड करे पियो, हुन खां मोबाइलियूं खसी वियूं। साईं मोबाइलियूं हुननि खां खसियूं, हुननि खे डंडा आयूं, बिल्कुलु आयूं। अॼु अहिड़े को तीश में आयो हुयो
सही कानूनी कार्रवाई भी तो लीगल तरीके से थींदी आहे न। जेकर तव्हां हिकिड़े मार्केट के हे सभु मूंसां गॾु दुकानदार बीठा आहिनि, जेकर तव्हां हिननि 20 दुकाननि खे टारगेट कयो था, तव्हां हुननि खे लीगल तरीक़े सां नोटिस त ॾियो न, उन में तव्हां हुननि खे टाइम ॾियो। जेकर हू हुन ते अमल नथा कनि त तव्हां कार्रवाई कयो न। कोई बि नोटिस न आहे, बसि उहो आयो अहिड़ी तबाही में त मां ॾिसी थो रहां तोखे ऐं असांजो नुक़सानु करे वियो। मतलब है कोई जाती अना जो मसलो जी अदा वफा तव्हां सोशल वर्कर आहियो त हर इशू ते तव्हां बि एहतजाज वग़ैरह में सो ॻंढींदा आहियो। ही मामलो जॾहिं थियो त तव्हांखे छा हक़ीक़तूं नज़र आहियो, केरु ज़िम्मेवार हिन जो? साईं सभ खां पहिरियों त तव्हांजी महिरबानी आहे। उन खां अलावा साईं काफ़ी भेरा रते दरो जेके म्यूनिसिपल जा मुलाज़िम आहिनि या एसी साहब आहिनि ईंदा आहिनि सदाईं जॾहिं बि आया आहिनि हिननि जी जेको इंक्रोचमेंट जे आड़ में वठी हे जेको आहे सो PTCL ऑफिस खां वठी AG जलपाणी जे अॾे ताणी मोर्चा जे होटल ताणी राह भञ ड्रो करे ग़रीबनि जो ध्यानु करे हलिया वेंदा आहिनि। वरी रोज़ जो रोज़ AG साहब जेको आहे सो पाल वठी हणे थो 20 फुट 25 फुट मथे। न पर अॼोको ॿुधाए, अॼोको छा नज़र आयो तव्हांखे? तव्हां मूंखे जेका ख़बर पई आहे, स्पेशली तव्हां कमेंट वठण जी वजह इहा हुई, मूंखे ख़बर तव्हां खां मोबाइल खसी जे तौर, हालांकि तव्हां सुजाॻ फाउंडेशन जो हिसो आहियो, सोशल वर्कर आहे, छो इहे शयूं थियूं? वो इन जे करे साईं सॼो शहर रिकॉर्डिंग को करे, मां बि आयुसि ॾिठमि त सॼो शहर रिकॉर्डिंग को करे, नाजाइज़ी बि हले हिकिड़ी त असां बि हर शहर जे मसइले ते बीठा हूंदा आहियूं। सॼे शहर खे ख़बर आहे, हर शहर ई सां गॾु हूंदा आहियूं। असां कहिड़े बि मसइले में नाजाइज़ हूंदो आहे कीअं बि उन सां असां गॾु बीहंदा आहियूं मज़लूम सां। हिन वक़्तु बि असां हुते बीठा रिकॉर्डिंग पिया कयूं। हिकु तालिब बब्बर नाले सां हमराज हुयो, साईं इरफान शाह बि ॾिठो मूंखे। साईं इरफान शाह मूंखे चयो रिकॉर्डिंग, मां चयो साईं मुंहिंजो हक़ आहे, मां कंदुमि, असां समाजी माण्हू आहियूं, असां कंदासीं रिकॉर्डिंग। मूंखे चई ठीकु आहे तूं रिकॉर्डिंग भली कर, मां चयो मां कंदुमि। उन खां अलावा पुलिस वारा दोस्त हुया कुझु, उहे बि सुञाणनि पिया, उन्हनि बि असांखे कुझु न कयो। त हे हिकिड़ो तालिब बब्बर नाले सां हमराह आहे, म्यूनिसिपल जो मुलाज़िम आहे, नंढिड़ो हिकिड़ो, असांजी टैक्स ते पलण वारो आहे, को मसइलो न आहे। इन अची मुंहिंजी मोबाइल खे झपण आई, अथई। उन खां पोइ जेको आहे सो मां उन खां थोरो तेज़ थी वियुसि। मां चयो साईं मूंखे मुंहिंजी मोबाइल ॾे, मुंहिंजी घर जी डेटा पई आहे उन मोबाइल में, उन खां अलावा ॿियो बि डेटा पई आहे, मुंहिंजी ज़ाती मवाद पियो, हर शइ पई आहे, तूं इहा मुंहिंजी मोबाइल कीअं थो खणे? मूंखे चई परे परे मूंखे ॻीची गांठी धिका बि ॾिना अथई, सॼे शहर रिकॉर्डिंग कई आहे, सॼो शहर गवाह आहे हिन ॻाल्हि जो। साईं पोइ बि मूंखे मोबाइल ॾियण लाइ न पियो थिए राज़ी थिए। साईं इरफान शाह खे मां ॿ चकर चयुमि साईं मूंखे मोबाइल ॾे, मां समाजी अॻुवाण आहियां शहर जो, ईअं को लोफर न आहियां, न को मां चोर आहियां, मूंखे हक़ आहे, बुनियादी हक़ आहे, मां रिकॉर्डिंग थो कयां, जमहूरी हक़ आहे, मां ईअं न आहे को। मूंखे चई मोबाइल न ॾींदासीं तोखे, तोखे जेको करिणो आहे तूं करे। आख़िर में छा चवणु चाहींदो? आख़िर में असां इहो ई चवंदासीं रते देरे शहर जो AG जलपाणी बि अकेलो न आहे, ऐं उन खां अलावा असां जेके समाजी दोस्त आहियूं या सोशल दोस्त आहियूं, उन्हनि मां बि कोई बि अकेलो न आहे। असां हर माण्हू सां गॾु आहियूं, हर माण्हू सां गॾु बीहंदासीं, हर ज़ुल्म जे ख़िलाफ़ बीहंदासीं। आख़िर में छा चवणु चाहींदो? साईं आख़िर में मुंड खां वठी आख़िर ताईं इहो ई चवंदासीं, असां शरीफ़ शहरी आहियूं, असां कुझु को बि तकरार नथा चाहियूं, असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे बचनि जी हलाल रोज़ी करणु चाहियूं था, जेका असांखे करणु ॾियो, हथ जोड़ियूं था, बाक़ी असां कुझु बि नथा चाहियूं। असांखे टारगेट न कयो, असां में एतिरी ताक़त न आहे जो असां पंहिंजो घर पे हलायूं, पंहिंजा बचड़ा पे पढ़ायूं ऐं कंहिं सरकारी मुलाज़िम खे को भतो बि ॾियूं। असां में अहिड़ी ताक़त न आहे, महिरबानी करे असां सां इंसाफ़ कयो। जी नाज़रीन, तव्हां हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो चवणु इहो ई हुयो त असां नाजाइज़ टारगेट कार्रवाई पई कई वञे। ईअं न आहे त शहर में कोई, हा ठीकु आहे, जेकॾहिं कार्रवाई करणी बि आहे इंक्रोचमेंट वारनि खे त ओवरऑल शहर में कनि, असां हर क़िस्म जो ताउन करण लाइ तयारु आहियूं। उन खां अलावा जेकॾहिं हू DC साहब लेटर ॾेखारियनि था, उहो पालण इहो किथां जो कानून को तरीक़ो आहे? जेकॾहिं ही भाउ वफ़ा असांजे सोशल वर्कर आहे, रते सुजाग जो हिसो आहे, उन्हनि खां मोबाइल खसण, उन्हनि जे गिरेबान खे पकड़, इहो किथां जो इंसाफ़ आहे? जनाब बिलाल ज़रदारी साहब, अदी फरियाद टालपुर साहब, एजा लिगारी साहब जन खे मां बि अपील पियो कयां, ख़ुदा रहा ही जेके असांजा नौजवान ॿाहिरि रोज़गार पिया कनि, हक़े लाले पोरे पिया कनि, छो था उन्हनि खे तड़पायो? हिननि जेके हिननि जा धंधा रोज़गार ख़तमु थी विया, त ॾिसो था जेके यूनिफॉर्म ऐं बचड़ा के त सख़्तु परेशान, उहे तालीम किथां हासिल कंदा? छा बेरोज़गार, या ईअं था चाहियो त ही हथियार खणी बीह रहनि? ख़ुदा रहा कुझु सोचो।